सलाम वालेकुम सलाम। भाऊ खुश आहियो? हुआ भाऊ ॿुधो आहे त शहर मां किरोना आई आहे। भाऊ किरण बिरण ना आई कसम मां दूर आयो कल मासी काय मां आई आहे। चलो रुको तव्हांजो मुच लॻो पियो आहे जाते काथे परे थी वियो परे किरोना ॾिसो ई नथा तव्हां। अञा केतिरो परे थी वियूं असां पंहिंजो कहिड़ो मुकारो कयो शादियूं ई नथा करायूं। असांजा वेला रुको लॉकडाउन ऐं किरोना वारा असां लाइ ॿिए के लाइ न आहे। पुछो त वञी उन्हनि सगरनि खां जेके घर में ज़ाल सां गोॾो गोॾे में हयूं वेठा आहिनि। इहो लॉकडाउन कोरोना हर वबा असांजे लाइ आहे, हर आज़ार असांजे लाइ। आयो आहे ख़बर नथी आहे ना किथे आहे ईशा बीठो किरोना वायरस त ये बीमारी फैलिजे थी। पंहिंजा हथ साफ़ कयो, पंहिंजे हथनि खे जेतिरो थी सघेव उन्हनि खे धो। इहे हथ जेके आहिनि ख़राबु तव्हां पंहिंजे मुंहं खे हणो था या वात खे हणो था त इन करे किरोना वायरस जी बीमारी जेका आहे उहा वधे थी। जेतिरो थी सघेव तव्हां पंहिंजे हथनि खे बार बार साफ़ कयो, हर हर साफ़ कयो पंहिंजे हथनि खे। भाऊ इहो जेको कोरोना वायरस आहे न इहो हिन मुल्क में आहे ई न। थी सके तो आए भी सही न यार ना आहे सम्झी इहो सिर्फ़ चीन जे मुल्क में आहे। हिते रुगो अफ़वाह फैलाया था वञनि सिर्फ़ पैसे कमाइण लाइ। इहो हिकिड़ो ज़रियो आहे। नया पैसे कमाइण लाइ छो ज़रियो आहे? इहो बि आहे त बीमारी का आहे त चवंदा तव्हां ॿुधायो इहो हिकिड़ो छा आहे? हिकिड़ो नाटक आहे, सॼो खेल आहे। अरे असां मुसलमान असांखे वायरस थी अगर जे वायरस न हुजे हा त हिन महिल 156 या 188 मुल्क इहे बंदि न हुजनि आहे। हिकिड़ी शइ आहे तॾहिं ई सरकार असांखे यार इहे अफ़वाह आहिनि। तव्हां इन्हनि ते उथी ॿारनि वांगुरु बसि यकीन करे वठो था। नया यकीन छो न कयो आहे? हलो यार हली घुमूं था। लॉकडाउन छा आहे? छा सिस्टम आहे? अची वई साम्हूं पुलिस त ॾिसो। भाऊ पुलिस वारनि खे को तमीज़ थो सेखारे न। शहदादपुर में अलॻि कुटे थो, कुबे में अलॻि, हाणे कशीपुर खां बि भॻो थो अचां। को टोकी सिस्टम त कराए न जेको ॾेखारे छॾाए त वञो न पाण। खेरा जंग में थींदो रहंदो आहे। हिकिड़ो हुनजो मुंहुं हिकिड़ो असांजो। किरोना खां बचाव कयो, मास्क इस्तेमाल कयो, साबुण सां बार बार हथ धो, पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु कयो, पंहिंजे घर में रहो, हुजूम खां पासो कयो, पंहिंजा ॿार बचा बचायो, हुकूमत जी मदद कयो। ही पैगाम ऑल पाकिस्तान बुर्दी बुलेरी एसोसिएशन तरफां पहुचायो वियो। Please subscribe YouTube Otak Studio। शहर खां वायरस आयो आहे। शहर मां वायरस न आयो आहे। बाक़ी कल्ह चाचो वायरस आयो आहे चाइना मां। चाइना मां आयो आहे। ये हथ नथा मिलायूं। ये तव्हांजे ॻोठे जे लाइ साबुण आंदा आहिनि। अचो त गॾु तस्वीर कढायूं। ही साबुण त न आहे, ही त हिकु साबुण आहे। जी आओ, ॿिया बाद में मिली वेंदो। परेशान न थियो तव्हां बि परेशान न थियो। तव्हांखे बि तस्वीर बाद में मिली वेंदी। मतिलबु त मां इनकार छोकिरा वञ त होटल खणी आ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पुट ॾियार वाल मुंहिंजी धीअ जो नक में दम करे छॾियो अथई। सोचे इनजी माउ मूंहं वटि आहे त मूंसां कहिड़ो अशर हूंदो। सुंदर जे किरोना न अचे त असां छा कयूं? छा वरी छा कयूं आहे? आलिमार होटल ते अधु चांहि ते इहो अजय वारी फिल्म ते वात पटे सॼो ॾींहुं वेठा हुजूं। ॿियो छा कयूं? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ॿुधो आहे इहो पुलिस वारा निमाज़ पढ़ण वारनि खे डंडा हणी मस्जिद में कढनि था। मूंखे त अॻ में ई ख़बर हुई त मां मस्जिद में निमाज़ ई न आहियां पढ़ी। ॿुधो आहे किरोना वायरस आयो आहे। जी हा, महिमान नवाज़ी महिमान नवाज़ी कंदोमांसि। इन में छा आहे यार? तव्हांजे लाइ मज़ाक आहे। वॾा मुल्क बंदि थी विया, सॼा शहर बंदि थी विया। कोरोना वायरस तव्हांजे लाइ माना हर बीमारी बि मज़ाक आहे। न बाबा अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे। इहे ख़ाली अफ़वाह पंहिंजे लाइ नथा सोचो त पंहिंजे ॿारनि जे लाइ सोचो। वञी घर वियो। घर में छॾे ॾींहं नथा घर वारा त किथे वियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त तव्हां असांजी हीअ वीडियो ॾिठी जेका हिकु मैसेज हुयो त हिन लॉकडाउन जे ॾींहंनि में घर रहो, सुरक्षित रहो ऐं जेतिरो थी सघे हिन वायरस जे ख़िलाफ़ु हिकु जंग विड़ो। जीअं त भाउ तव्हांखे ख़बर आहे त चीन वारनि जॾहिं पंहिंजो वुहान जहिड़ो शहर बंदि कयो, उन्हनि जो केॾो वॾो हुयो त हे असांजा आम शहर छा आहिनि या फिर चंद ॾींहं घर वेहण में छा आहे। इहो हिकु असांजे लाइ फ़ाइदे
वारा उपाउ आहिनि सम्झो त इन जे करे जेतिरो बि थी सघेव जेतिरा ॾींहं सरकार लॉकडाउन चयो आहे त तव्हांखे उते वेहणो आहे घर में। बहानेबाज़नि जे लाइ हज़ारे बहाना आहिनि पर कमु करण वारनि जे लाइ हज़ारे कम आहिनि। जीअं तव्हां कोई किताबु पढ़ी था सघो, कंहिं सुठे किताब जे ज़रिए को सुठो मैसेज ॾेई था सघो या कंहिं अहिड़ी शइ करे था सघो जंहिं सां तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयो। सरकार असांजे लाइ इहे सुठा अल्लाह हाफ़िज़। स्टेप खयां आहिनि।